अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त हाणे त अदालती कमीशन ॼणु ज़रूरी बणिजी वई आहे जेका पतो लॻाए त बिलावल भुट्टो कंहिं कंहिं सां मुलाक़ातूं कयूं आहिनि। बिलावल भुट्टो पाण ॿाहिरीं साज़िश तहत परॾेही वज़ीर बणियो आहे। ॾोही त उहो बि आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो जी तक़रीर ते रद्दअमल ॾींदे अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त जेकॾहिं असां चूंडुनि में न वियासीं त सूरतहाल संगीन थी वेंदी। काबिज़ पार्लियामेंट कहिड़ी कमीशन ठाहींदी? पीपल्स पार्टी शफ़ाफ़ चूंडूं नथी चाहे। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर चयो आहे त बिलावल भुट्टो जी असेंबलीअ में सियासी गुफ़्तगू जी का अहमियत नाहे। ही माण्हू 2 हफ़्तनि जा महिमान आहिनि। पीटीआई कंहिं बि कमीशन जो हिसो न बणिजंदी। हुन वधीक चयो आहे त स्टॉक मार्केट अॼु बि ज़वाल जो शिकार आहे। ज़रदारी ख़ानदान पीपल्स पार्टीअ लाइ ख़तरो हुयो, हाणे मुल्क लाइ ख़तरो बणिजी वियो आहे। फवाद चौधरी ख़बरदार कयो आहे त पाकिस्तान खे श्रीलंका मॉडल बणाइण जी कोशिश कई पई वञे। लॻे थो त बिलावल भुट्टो उन में किरदारु अदा करे रहियो आहे।